दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद। उम्मीद आहे त सभु ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां। जीअं त शमन अली मीराली जो ज़िक्र हले थो पियो ऐं हिन वक़्तु एल्बम आहे थर प्रोडक्शन जो 110 वाल्यूम ऐं हिननि जा इश्तिहार बि आयल आहिनि। हिक ई साल 1993 में 3 एल्बम आयल आहिनि, 105 वाल्यूम, 110 वाल्यूम ऐं 115 वाल्यूम। ऐं हिननि जी सिलेक्शन जेका आहे ख़ासि करे सैयद कासिर नवाज़ शाह कई सिलेक्शन। ऐं हीअ एल्बम तमामु बहितरीनु आहे, सुठो आहे, बहितरीनु आहे। ऐं हिन में 8 नुआ लिखिया आहिनि कासिर नवाज़। ऐं ॿिया जेके एल्बम आहिनि उहे हिन वक़्तु ताईं मंज़र आम ते कोन आया आहिनि। जेकॾहिं कंहिं दोस्त वटि आहिनि थर प्रोडक्शन जा त उहे असां सां महिरबानी करे असांखे पहुचाए, या वरी असां सां राबितो करे त असां उन खां वठंदासीं बिल्कुलु। पोइ हाणे पैसनि सां ॾिए संगत में ॾिए उहा उनजी मर्ज़ी आहे। बाक़ी हीअ एल्बम जेको आहे 1991 जो आहे। 91 में 3 एल्बम तव्हांखे मां ॾेखारियमि, जिन्हनि जा इश्तिहार हुया हिक ई माना साल में, हिक ई महीने में, हिक ई ॾींहं में रिलीज़ थिया। ऐं हिन जो टाइटल आहे सिराइकी नोहा मातम है हुसैन है हुसैन। पहिरियों नुंहुं आहे आ अब्बास गाज़ी मेॾी चादर लुटदी पई है, ख़ैमे आप साॾे ज़ालिमा बाहि ॾे छोड़ी है। आका कासिम घर आजा है हुसैन है हुसैन। प्यासे असगर को। ऐं ॿियो आहे साइड बी में घर आयो अकबर, मेरा वीर कमज़ोर है सकीना अपने बाबे को। ऐं आख़िरी आहे बेटा हुसैन करबल विच रोए, है जवान अकबर दी लाश ते बेटा हुसैन करबल विच रोए। दोस्तों अव्हांखे ही एल्बम जेकॾहिं बहितरीनु लॻो हुजे, सुठो लॻो हुजे, तव्हां पाण लाइक करे छॾींदा ऐं दोस्तनि ताईं शेयर कंदा, जीअं असांजी ॻाल्हि अॻिते हले। ठीकु आहे दोस्तों।